अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। इन्हनि जा ॾींहं पूरा थी विया। आख़िरी इलेक्शन हुई जेका इन्हनि विड़ी। सिंध में अॻी हुकूमत तहरीक इंसाफ़ जी हूंदी। सिंध जा सभ खां वॾा दुश्मन सिंध ते राज करे रहिया आहिनि। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरीअ जो पीपल्स पार्टी ते तनक़ीद। हुन चयो त सिंध खे जेको पैसो ॾींदा आहियूं उहो दुबईअ मां बरामद थींदो आहे ऐं उहे चवंदा आहिनि त हिसाब न वरितो वञे त पैसा काॾे विया। वज़ीर इत्तला नून लीग खे बि निशाने ते रखे छॾियो। हुन चयो त शहबाज़ शरीफ़ जो पार्टीअ ते कंट्रोल न आहे, उहो फ़ैसिलनि में आज़ादु न आहे। कंट्रोल नवाज़ शरीफ़ ऐं मरियम नवाज़ वटि आहे। सिंध जे मुर्तज़ा वहाब जो फवाद चौधरीअ खे जवाबु। प्रेस कॉन्फ्रेंस में चयो त पैसा ॾेई एहसान न करे रहिया आहियो। इहो तव्हांजे पीउ जो पैसो न आहे, सिंध जो आइनी हक़ आहे। घटि अक़ल वारनि खे उहा ख़बर न आहे त ऑडिट करणु वफ़ाक़ जी ज़िम्मेवारी आहे। ऐं नासिर हुसैन शाह चयो त ईंदड़ इलेक्शन में सिंध में PTI हुकूमत जो ख़्वाब ॾिसंदड़ फवाद चौधरी पाण कंहिं ॿी पार्टीअ में हूंदो। अॼु मुखालफ़त में बयानबाज़ी कंदड़ फवाद चौधरी कल्ह ताईं आसिफ़ ज़रदारीअ जे घर जो तवाफ़ कंदो हुयो। वैक्सीनेशन न थियण सबबि बैरून मुल्क वञण वारा परेशानीअ में मुब्तला। मोकल जे बावजूदि लाहौर जे एक्सपो सेंटर पहुचण ते मायूस। दरबदर धिका खाइण जी शिकायत। सिंध में अॼु तमामु वैक्सीनेशन सेंटर बंदि। वैक्सीनेशन जी सहूलियत अॼु मुअत्तिल रही। इस्लामाबाद में बि अॼु वैक्सीन लॻाइण वारनि खे वापसि मोकिलियो वियो। हुकूमत 2 सालनि अंदरि IMF जो हिकु ॿ दफ़ो पूरो न करे सघी आहे। IMF जो प्रोग्राम मुअत्तिल करे वेठा आहिनि। नून लीग जे मिफ्ताह इस्माइल जी प्रेस कॉन्फ्रेंस। हुन चयो त हुकूमत FBR इंस्पेक्टर खे गिरफ़्तारीअ जो हक़ु ॾेई छॾियो। उन सां रेवेन्यू न वधंदो बल्कि माण्हू हरासा थींदा। हुकूमत पेट्रोलियम लेवीअ जी मद में 610 अरब रुपया रखिया आहिनि। उन सां ₹30 औसत लेवी चार्ज लॻंदो। पेट्रोलियम मसनूआत जे अघनि जे वधण सां महांगाई वधंदी। नवाबशाह BR टाइम न्यूज़ जे CEO बशीर अहमद उमराणीअ जे ज़िले नवाबशाह जे नुमाइंदनि जी गॾिजाणी बलोच हाउस ते थी गुज़री, जंहिंमें अब्दुल जब्बार मक्सी, कादिर बख्श बिरोही, अली रज़ा मक्सी, खुर्शीद अहमद मक्सी शामिल। सूबाई वज़ीर तालीम सईद गनी अॼु मेरापुर पहुची ग्रीन क्रिसेंट ट्रस्ट पारां ठहंदड़ एजुकेशनल कॉम्प्लेक्स जे पीढ़ जो पथर रखियो। उन मौक़े ते कोठायल तक़रीब खे ख़िताब कंदे सूबाई वज़ीर चयो त प्राइवेट सेक्टर में स्कूल ठाहिण वारनि जी हौसला अफ़ज़ाई कई वेंदी, छाकाणि त अहिड़ा माण्हू सरकारीअ जी मदद करे रहिया हूंदा आहिनि। उन चयो त वसीलनि जी खोट सबबि असां उहे कम करे न सघिया आहियूं जेके असांखे करणु घुरूं। असांखे उमेदु आहे त आहिस्ते आहिस्ते शयूं बहितर थींदियूं। सिपाफ जे कारकुन फ़कीर जूनियर इक़बाल हिस्बाणीअ जी गिरफ़्तारीअ ख़िलाफ़ कराची मलीर प्रेस क्लब अॻियां एहतजाज कयो वियो। फ़कीर हिदायतुल्लाह अली हिस्बाणी, फ़कीर इनायत अली हिस्बाणी, दीदार अली हिस्बाणी ऐं ॿियनि शिरकत कई। शुएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।